वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस बि वेंदो। तव्हांखे हिकु भेरो अहम ख़बर ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस बि वेंदो। तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस बि वेंदो। तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस बि वेंदो। अपडेट कयूं पिया तव्हांखे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस बि वेंदो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस वेंदो, जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात करण जो इम्कानु आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ मामलनि ते पिणु ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। तव्हांखे अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आला हाउस बि वेंदो, जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात जो इम्कानु आहे, जॾहिं त सूबे ऐं वफ़ाक़ विच में मामलनि ते ॻाल्हियूं